टाइम ॾिनो। असां तव्हांखे हिकिड़ी अहम ख़बर ॾियणु चाहियूं था। संजोरो थाणे जी वॾी कार्रवाई आहे जंहिंमें 12 मोटरसाइकिलूं मुख़्तलिफ़ वक़्तनि में असां बरामद कयूं आहिनि। माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि ऐं उन जी तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। इन मोटरसाइकिलनि जी ऐं माण्हू जेके गिरफ़्तार थिया उन्हनि जूं इन सिलसिले में तव्हांखे घुरायो आहे कि 23 तारीख़ ते राति जो 8 बजे बेटा इसको देखो ज़रा 8 बजे लग मदरसा मलूक शाह ते अशद जट एएसआई हो रात जो गश्त में इन सां पुलिस जो मुक़ाबिलो थियो। फायरिंग थी टिनि तरफ़ां जंहिंमें शकील सनफ केड़ो ख़ासकेली ऐं ॿियो आहे सज्जाद अली चांडियो हे जनेसर फ़कीर ख़ासकेली राहकुन ख़ासकेली आहिनि। भई गिरफ़्तार थिया आहिनि। वटि 2 पिस्टल मिलिया। इन सां गॾु टियों माण्हू हो मोहम्मद हसन सन ऑफ फतेह अली जमाली सकरण जो इहो फ़रार थी वियो। इन्हनि वटां हिकिड़ी मोटरसाइकिल मिली CD 70 जो रंग कारो 2019। इहे असां गिरफ़्तार कयासीं। केस दाख़िल थियो हुन जो क्राइम नंबर 99 2021 अंडर सेक्शन 324 353 जा 34 PPC। जेके ॿई जवाबदार गिरफ़्तार तव्हां वटि पेश आहिनि। इन्हनि जो रिमांड वरितो वियो आहे कोर्ट मां। पोइ इन्हनि मां शकील जी निशानदेही ते 4 मोटरसाइकिलूं बरामद थियूं आहिनि। क़ब्रिस्तान लग फ़कीर सनेचर ख़ासि करे 4 मोटरसाइकिलुनि में CD 70 आहे 17 मॉडल PS शहदादपुर मां चोरी थियल आहे। एक्सप्रेस कारी आहे 2019 मॉडल सांगड़ में चोरी थियल आहे। यूनिक मोटरसाइकिल आहे कारी 18 मॉडल झोल में चोरी थियल आहे। CD 70 कारी आहे 18 मॉडल शाहपुर चाकर में चोरी थियल आहे। इहे बरामद थियो। हिकिड़ो 16 ॾह ते हिन खां पहिरीं 16 ॾह ते हिकिड़ो पुलिस मुक़ाबिलो थियो। राति जो तक़रीबन टाइम आहे जो 9:30 बजे 29 चक रोड खां 24 जेको मोड़ आहे इन जॻह ते। इन जो क्राइम नंबर 95 2021 दाख़िल थियो 324 353 जा 34 PPC। एएसआई शकील जट हो असांजो गश्त में। इन सां अटका थियो। फायरिंग थी ॿई पासा जंहिंमें यामीन सन ऑफ यूसुफ चांद सदोरो सन ऑफ सैफल रिंद ऐं इमरान सन ऑफ ईदन रिंद ये 3 माण्हू हुया। ये 3 फ़रार थी विया। ही हिकिड़ी मोटरसाइकिल छॾे विया। मोटरसाइकिल हुई यूनिक 2018 कारे कलर जी। उहो पुलिस खे हथ आई। ॿिए ॾींहं ते यामीन चांद जी जेकी ॻोठ आहे हुते रेड कयो पुलिस जंहिंमें 6 मोटरसाइकिलूं मिलियूं। हुनजी ॻोठ में हुनजी वीडियो बि SHO वटि आहे जेकी हुनजी ॻोठ मां कढनि पिया तव्हां ॾिसी सघो था। सुपर स्टार आहे हिकिड़ी 2010 जी CD आहे रेड कलर जी 2005 यूनिक आहे 2008 सुपर स्टार आहे हिकिड़ी 2020 मॉडल CD 70 2010 जी यूनिक 2019 जी। 6 मोटरसाइकिलूं हिकिड़ी मिलियूं। हिकिड़ी जेकी छॾे विया इहा 7 4 मोटरसाइकिलूं जेकी मां तव्हांखे हाणे ॿुधाए चुको आहियां 7 ऐं 4 11 ऐं हिकिड़ी मोटरसाइकिल ॿी आहे CD 70 कारो 12 मोटरसाइकिलूं हिते बीठल आहिनि। इहे तव्हांजे माना ज़रिए असां आवाम खे बि चवंदासीं अगरि कंहिंजी गाॾी वियल आहे त पंहिंजी गाॾीअ खे सुञाणे थाणे में बीठियूं आहिनि हुन लाइ पंहिंजी कार्रवाई। फोटो मूंखे मोकिलियो फेसबुक ते रखनि सभई फोटो मोकिल ऐं तो मोकिलियो भले कम ते लिखनि जंहिंजी गाॾी हूंदी पाणे सुञाणे वठंदो पाणे सुञाणे वठंदो। हमरा सम्झो त ॿार बीठा बि आहिनि को